एक बादशाह कौम के आज़माइण ख़ातिर वॾी महांगाई कई। माण्हू न उथिया। हिन माण्हुनि जी पुल तां गुज़रण ते टैक्स लागू कयो। माण्हू न जाॻिया। आख़िरकार हिन सुबुह शाम हर गुज़रंदड़ हिक पादर हणण जो ऐलान कयो। ॿिए ॾींहुं माण्हू गॾु थिया। बादशाह खे ख़ुशी थी त राया जाॻी पई आहे। सो महल मां निकिरी हुननि सां मुख़ातिब थियो। संदन मुतालबो पुछाईं त क़ौम न्याज़मंदी सां अर्ज़ु कयो त अवां महांगाई कई, असां चुप रहियासीं। अवां पुल ते टैक्स आयो, असां चप न चोरिया। अवां पादर हणण जो परवानो जारी कयो, तॾहिं बि असां नाराज़ न थियासीं। पर बादशाह सलामत असांखे सुबुह जो सवेर कम ते वञणो पवंदो आहे ऐं शाम जो जल्दी घर वापसी करणी पवंदी आहे। अवां जा मुलाज़िम घटि आहिनि, उन करे वॾो वक़्तु ज़िया थींदो आहे। असां डिस्टर्ब थींदा आहियूं। महिरबानी करे मोचड़ा हणण वारनि जो तइदादु वधायो वञे, जीअं महल सां कम ऐं कम खां घर पहुची सघूं। उहो ई असांजो मुतालबो आहे। साॻियो हाल हिन क़ौम पाकिस्तान जो आहे। जीअं वणे तीअं मालिक कनि, पर मजाल जो कुझनि।